सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़सती दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जिन बि दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि, त जीअं पंहिंजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो 1843 में। उनखां पोइ 100 साल सिंध अंग्रेज़नि जी ग़ुलामी हेठि रही। न सिर्फ़ सिंध पर सिंध ते कब्ज़े खां अॻु अंग्रेज़ बरे सगीर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा या तक़रीबन सॼो बरे सगीर भारत, पंजाब ऐं ॿिया इलाइक़ा फ़तेह करे चुका हुआ, पंहिंजे कब्ज़े हेठि आणे चुका हुआ। आख़िर में हुननि सिंध ते कब्ज़ो कयो। उन वक़्तु सिंध ते टालपुरनि जी हुक्मरानी हुई। टालपुरनि खां सिंध अंग्रेज़नि पंहिंजे कब्ज़े हेठि आंदी। टालपुर हुक्मराननि खे क़ैद कयो। उन्हनि सां जेलनि में कहिड़ियूं उक़ूबतूं कयूं वयूं, कहिड़ियूं ज़्यादतियूं कयूं वयूं, उन्हनि खे कहिड़ियुनि कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो, पाण अॼु इन बाबति ॻाल्हाईंदासीं। अंग्रेज़नि जॾहिं सिंध ते कब्ज़ो कयो त उनखां पोइ हुननि मीर नसीर ख़ान खे, मीर फ़तेह अली ख़ान खे, मीर मोहम्मद अली ख़ान, मीर हसन अली ख़ान, मीर अब्बास अली ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो। उन सां गॾोगॾु हुननि जा मिर्ज़ा खुसरू बेग हुयो, मोहम्मद बचल हुयो, दीवान मिठाराम हुयो ऐं आकूंद हबीबुल्ला, उनखे बि गिरफ़्तार करे क़ैदी बणायो। इन्हनि सभिनी खे क़ैद करे मुंबई मोकिलियो। हाणे उते सिंध जे अॻूणनि हुक्मराननि खे जेकी तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं तिन जो ज़िक्र ख़ुदि मीर नसीर ख़ान टालपुर पाण थो करे। हू लिखे थो त जहिड़ा ज़ुल्म असां ते थिया तहिड़ा न कॾहिं कंहिं ॾिठा न ॿुधा। असांखे घड़ी घड़ी पे सताईं। हू अंग्रेज़नि लाइ चवे थो त हुननि घड़ी घड़ी पे सतायो। असांजे नौकरनि खे हथ कड़ियूं विझी मथनि तरह तरह जा ज़ुल्म कया विया। असांजे औरतुनि जे जिस्मनि तां कपिड़ा लाहे खेनि उघाड़ो कयो। शर्मनाक क़िस्म जूं कारवायूं कयूं वयूं अंग्रेज़नि तरफ़ां सिंध जे माण्हुनि। मीर नसीर ख़ान लिखे थो ताज ऐं तख़्त खसियो वियो, माल मिल्कियत ज़र ऐं जवाहिर लुटिया विया, वतन छॾाए ग़रीबुल वतन बणायो। असांजा 18 करोड़ रुपया उन टाइम जो, माना हींअर अरबनि रुपयनि जी, असांजा 18 करोड़ रुपया नक़द ज़ब्त कया विया। असांखां मुल्क खसे, असांजी बेआबरू कई वई। हू चवे थो मूंखे इहा ख़बर कान हुई त को दोस्तीअ जे आड़ में मूं ते अहिड़ा ज़ुल्म कया वेंदा। हू अंग्रेज़नि पंहिंजो दोस्त सम्झनि। हरामी हुया अंग्रेज़ पहिरें नंबर जा। उहे माण्हुनि हुक्मराननि खे बेवकूफ़ बनाइण लाइ उन्हनि सां दोस्तियूं रखंदा। उहे दोस्तियूं न हूंदियूं पर इहो जेको आहे सो चवंदा आस्तीन जो सांप चवंदा आहिनि न, त उहे हुया आस्तीन जा सांप। चए थो त असांजी बेआबरू कई वई। मूंखे ख़बर कान हुई त को दोस्तीअ जे आड़ में मूं ते अहिड़ा ज़ुल्म कया वेंदा। असांखे जेका माहवार पेंशन मिले थी इन मां पूरत कान थी थिए। न्याणीअ जी जंग खां पोइ जे सूरत हाल ते मिर्ज़ा सिकंदर अली बेग माहनमा नई ज़िंदगी जे फेबरवरी 1962 जे पर्चे में लिखे थो, माना इन जो ख़त इन मज़मून में ॾिनो थो वञे मीर नसीर ख़ान टालपुर जो। उन में हू ॿुधाए थो त अंग्रेज़ असांखे कहिड़ी ज़्यादती ऐं असां सां छा पियो कयो वञे। हाणे अख़बारुनि में मीडिया में अचे थो त मीर हाकमनि सां छा कयो वियो। मीर जीअं त हुकूमत जा क़ैदी आहिनि तंहिं करे उन्हनि खे अलॻि अलॻि रखियो पियो वञे। इहे बेहद मायूस ऐं दिलि शिकस्ता चया पिया वञनि। ॾुख जे हिन घड़ीअ में, हिकु अख़बार लिखे थी त ॾुख जे हिन घड़ीअ में हू का बि दाह नथा कनि, न की विढ़नि था।
इन्हनि खे का बि शइ ख़ुशि करे नथी सघे। माना ही अंग्रेज़नि सिंध जी फुलुट कई, ज़ुल्म कया, लुटमार कई, हर शइ पूरी हुई, लुटी हुई। औरतुनि जे कपिड़नि तां, औरतुनि जे जिस्म तां ज़ेवर लाथा विया, जिस्म तां कपिड़ा लाथा विया। ॿुधाए थो वञे त अटकल 10 लख पाउंडनि जेतिरो ख़ज़ानो अंग्रेज़नि खे फ़क़ति हैदराबाद किले जे फुलुट मां आयो। इन खज़ाने मां सिर्फ़ नेपियर खे 70,000 पाउंड हिसे में मिलिया। हू जेको फुरींदा हुआ न, उन मां हिसा कंदा हुआ। कुझु मलकाए विक्टोरिया खे मोकिलींदा हुआ, माना पंहिंजे इंग्लैंड मोकिलींदा हुआ, ॿियो वरी पाण में विरहाईंदा हुआ। त इन फुलुट जे विरासत में नेपियर जंहिं सिंध फतेह कई, उनखे 70,000 पाउंड हिसे में मिलिया। इन खां सवाइ फ़ौज जे हर सिपाही या ऑफिसर खे बि इनाम ॾिना। हर त माना ही हराम जे माल ते मची पाड़ा थी पिया। हिननि इंग्लैंड खे तरक़ी ॾियारी, हितां जेको वापार करे फुलुट करे कमायो उहो सभु ओॾे मोकिलियो। हितां जा माण्हू कंगाल बणिजी विया, एतिरा कंगाल बणिजी विया जो जेके अंग्रेज़ दौर में ॾुकर आया उन में हज़ारे माण्हू मरी विया। असांजे माण्हुनि खे ख़बर कान्हे त अंग्रेज़नि जे दौर में हिते न सिर्फ़ु ॾुकर पर वबाई बीमारियूं फैलिजी वयूं। उन वबाई बीमारियुनि सबबि ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया, शहरनि जा शहर वीरान थी विया। माना ग़ुलामीअ जी कंहिं क़ौम खे ग़ुलामीअ जी केॾी क़ीमत अदा करणी पवंदी आहे, इहे सभु तारीख़ जे सुफ़नि में महफ़ूज़ थियल आहे। असांखे इन मां सबक़ु हासिलु करणु घुरिजे त ग़ुलामी केॾी वॾी गार आहे ऐं ग़ुलाम माण्हुनि सां छा कयो वेंदो आहे। अंग्रेज़नि आम माण्हूअ सां कहिड़ा केस कया। सॼी सिंध में थर जे इलाइक़े में कूली, मेंगवाड़, भील, उन्हनि सभिनी सां, राणा, सोढा, हेॾां मीरनि सां, उनखां पोइ वरी हुर हलचल हले थी, हुरनि सां जेकी ज़्यादतियूं कई वई, उन्हनि खे लोढ़नि में बंदि कयो वियो, औरतुनि ऐं ॿारनि समेत। हेमू कालाणी खे फांसीअ ते चाढ़ियो वियो। खोड़ माण्हू हुया जिन खे एॾियूं ॻरियूं सज़ाऊं ॾिनियूं वयूं जंहिंजो तसवुरु करे नथो सघिजे। माना अंग्रेज़नि इहो रुॻो टालपुर हुक्मराननि सां रवियो न रखियो, पर आम माण्हुनि सां उन खां बि बदतर रवियो हो। आम माण्हुनि सां बदतर सलूक कयो वियो। पाण इन ते ॻाल्हाईंदासीं, पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाईंदासीं त जेके चवनि था त अंग्रेज़ इंसाफ़ पसंदि हुया ऐं अंग्रेज़ सुधरियल हुया, दुनिया जी सुधरियल क़ौम हुई, सुधरियल हुया पंहिंजे लाइ हुया, ग़ुलामनि लाइ हू वहशी ऐं दरिंदा हुया। पाण संदन इन दर्दगी जो हिननि वीलास में ज़िक्र कंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, ईंदड़ वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़।